ओम शांति। अज की मुली तारीख है 14/2/2025। अज मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे श्रीमत मिली आहे कि आत्म अभिमानी ठही बाप खे यादि करो। कंहिं ॻाल्हि में तव्हांखे आर्ग्यू न करणी आहे। प्रश्न: बुद्धि योग स्वच्छ ठही बाप सां लॻी सघे हुनजी युक्ति कहिड़ी रची आहे? बुद्धि योग स्वच्छ ठही बाप सां लॻी वञे हुनजी युक्ति कहिड़ी रची आहे? उत्तर आहे 7 ॾींहंनि जी भट्टी। कोई बि नयो ईंदो आहे त हुनखे 7 ॾींहंनि जे लाइ भट्टी में विहारो, जंहिंसां बुद्धि जो किचिड़ो निकिरी ऐं गुप्त बाप, गुप्त पढ़ाई ऐं गुप्त वर्से खे पहचाने सघे। है न, कोई बि अचे त उन्हनि खे 7 ॾींहंनि जी भट्टी में विहारो, जंहिंसां उन्हनि जी बुद्धि जो किचिड़ो निकिरे ऐं गुप्त बाप, गुप्त पढ़ाई, गुप्त वर्से खे पहचाने सघनि। अगरि हीअं ई वेही रहिया त मुंझी पईंदा, सम्झदा कुझु बि न। गीता जाग सजनिया जाग। ओम शांति। ॿारनि खे ज्ञानी टू आत्मा ठाहिण लाइ ईअं जो गीत आहिनि उहो ॿुधाए करे पोइ उनजो अर्थ करणो खपे त वाणी खुलंदी। ॿारनि खे ज्ञानी टू आत्मा ठाहिण लाइ अहिड़ा गीत आहिनि जो उहो ॿुधाए करे पोइ उनजो अर्थ कढणो खपे त वाणी खुले। मालूम पवंदो आहे कि केसि ताईं सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान बुद्धि में आहे। त ॿारनि जी बुद्धि में त मथां खां हेठि मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन जे आदि मध्य अंत जो सॼो राज आहे, जीअं कि चमकंदो आहे। बाप वटि बि ज्ञान आहे जो तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। इहे बिल्कुलु आहे नयो ज्ञान। बस शास्त्र आदि में नाम आहे, परंतु उहो नाम वठण सां अटका पईंदा आहिनि, डिबेट करण लॻी वेंदा आहिनि। बाप वटि बि इहे ज्ञान आहे जो तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। इहे बिल्कुलु नयो ज्ञान आहे। बस शास्त्रनि आदि में नाम आहे, बाबा चईंदा आहिनि अटे में लूणु मिसल आहे, परंतु उहो नाम वठण सां अटकी पईंदा आहिनि, डिबेट करण लॻी पईंदा आहिनि। हिते त बिल्कुलु सिंपल रीति सम्झाईंदा आहिनि। भॻवान वाच्य मूंखे यादि करो, मां ई पतित पावन आहियां। कॾहिं बि श्री कृष्ण खे व ब्रह्मा विष्णु शंकर खे पतित पावन न चईंदासीं। सूक्ष्म वतन वासियुनि खे ही पतित पावन, सूक्ष्म वतन वासियुनि खे बि पतित पावन न चई सघंदा आहियूं। स्थूल वतन जे मनुष्य पतित पावन कीअं थी सघंदा आहिनि? जॾहिं सूक्ष्म वतन वासियुनि खे न चई सघंदा आहियूं त स्थूल वतन वासियुनि खे कीअं चई सघंदा आहियूं? ये ज्ञान बि तव्हांजी बुद्धि में ई आहे न। शास्त्रनि जे बारे में जास्ती आर्ग्यू करणु सुठो न आहे। ॾाढो वाद विवाद थी वेंदो आहे, हिक ॿ खे लाठियूं बि मारण लॻी वेंदा आहिनि। तव्हांखे त ॾाढो सहज सम्झायो आहे। शास्त्रनि जी ॻाल्हियुनि में टू मच न वञिणो खपे। मूल ॻाल्हि आहे आत्म अभिमानी ठहिण जी। पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे ऐं बाप खे यादि करिणो आहे। इहा श्रीमत आहे मुख्य। पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे ऐं बाप खे यादि करिणो आहे। इहा श्रीमत मुख्य आहे। बाक़ी आहे डिटेल। बीज केतिरो नंढो आहे, बाक़ी झाड़ जो विस्तार केॾो आहे। जीअं बीज में सॼो ज्ञान समायल आहे, वैसे इहो सॼो ज्ञान बि बीज में समायल आहे। तव्हांजी बुद्धि में बीज ऐं झाड़ अची वियो न। जंहिं प्रकार तव्हां ॼाणंदा आहियो उहा कोई सम्झ न सघे। झाड़ जी आयु ई लंबी लिखी छॾी अथनि न। बाप भी बीज ऐं झाड़ व ड्रामे जे चकर जो राज सम्झाईंदा आहिनि। झाड़ जी आयु
झाड़ जी आयु लंबी लिखी छॾी अथनि। बाप वेई बीज ऐं झाड़ व ड्रामा जे चकर जो राज सम्झाईंदा आहिनि। तव्हां आहियो सुदर्शन चक्रधारी। कोई नयो अचे बाबा महिमा करे कि सुदर्शन चक्रधारी ॿार त कोई सम्झी न सघे, उहो त पंहिंजे खे ॿार ई न सम्झंदा आहिनि। इहे बाप बि गुप्त आहे त नॉलेज बि गुप्त त वरसो बि गुप्त। नयो कोई बि ॿुधी करे मुंझी पए, इन करे 7 ॾींहंनि जी भट्टी में विहारबो आहे। इहे जे 7 रोज़ भागवत व रामायण आदि रखंदा आहिनि, वास्तव में इहे हिन समय 7 ॾींहंनि जे लाइ भट्टी में रखिबो आहे त बुद्धि में जो बि सॼो किचिड़ो आहे उहो निकिरे ऐं बाप सां बुद्धि योग लॻी वञे। हिते सभु आहिनि रोगी। सतयुग में इहे रोग हूंदो ई न आहे। इहे अधकल्प जो रोग आहे। 5 विकारनि जो रोग ॾाढो भारी आहे। हुते त देही अभिमानी रहंदा आहिनि। ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। पहिरों खां साक्षात्कार थी वेंदो आहे, है न। पहिरों खां ई साक्षात्कार थी वेंदो आहे। अकाले मृत्यु कॾहिं थींदी न आहे। तव्हांखे काल ते जीत पाराइबी आहे न। काल काल महाकाल चईंदा आहियूं। महाकाल जो बि मंदिर हूंदो आहे। सिख माण्हुनि जो पोइ अकाल तख्त आहे। वास्तव में अकाल तख्त इहा ब्रुकुटी आहे जिते आत्मा विराजमान थींदी आहे। सभी आत्मायूं हिन अकाल तख्त ते वेठियूं आहिनि। इहे बाप बि सम्झाईंदा आहिनि। बाप खे पंहिंजो तख्त त आहे न, उहे अची करे हिननि जो इहे तख्त वठंदा आहिनि। हिन तख्त ते वेही करे तव्हां ॿारनि खे ताउसी तख्त नशीन ठाहींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो उहो ताउसी तख्त कीअं हूंदो आहे, जिते लक्ष्मी नारायण विराजमान हूंदा आहिनि। ताउसी तख्त त ॻायल आहे न। वीचार करिणो आहे उन्हनि खे भोलेनाथ भॻवानु छो चइबो आहे। भोलेनाथ भॻवानु चइण सां बुद्धि मथे हली वेंदी आहे। साधु संत आदि अंगुली सां इशारो बि ॾींदा आहिनि कि उन्हनि खे यादि करो। यथार्थ रीति त कोई ॼाणे न सघे न। हाणे पतित पावन बाप सम्मुख में अची करे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थियनि। गारंटी आहे न। गीता में बि लिखियलु आहे, परंतु तव्हां गीता जो हिकु मिसाल कढंदव त उहो 10 कढंदा। हिन करे दरकार न आहे। जो शास्त्र आदि पढ़ियल आहिनि उहे सम्झंदा आहिनि असां लड़ी सघंदासीं। तव्हां ॿार त हिन शास्त्र आदिनि खे ॼाणंदा ई न आहियो। तव्हां हुननि जो कॾहिं नाम बि न वठिणो त हुननि जो कॾहिं नाम बि न वठिणो करे खपे। मतिलबु हुननि जे अॻे शास्त्रनि जो नाम खणंदव न। गीता में बि इहे लिखियलु आहे त उहो त 10 ॻाल्हियूं ॿुधाईंदा। असां थोरी पढ़ी आहे पूरी। सिर्फ़ु चओ भॻवानु चईंदा आहिनि मुंहिंजे पंहिंजे बाप खे यादि करो। उन्हनि खे पतित पावन चईंदा आहियूं। गीता बि आहे, ॻाईंदा बि आहिनि पतित पावन सीताराम। सन्यासी माण्हू बि हिते उते धुन लॻाईंदा आहिनि। अहिड़ी मत पतांतर त ॾाढी ईंदी आहे न। इहे गीत केतिरो सुंदर आहे। ड्रामा प्लान अनुसार कल्प कल्प ईअं गीत ठाहींदा आहिनि जीअं की तव्हां ॿारनि जे लाइ ई ठाहिया आहिनि। ईअं ॿार गीत ईअं सुठा सुठा गीत आहिनि जीअं नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु कोई श्री कृष्ण खे थोरी चईंदासीं। प्रभु उहो ईश्वर निराकार खे ई चईंदासीं। हिते तव्हां चईंदा आहियो बाबा परम पिता परमात्मा आहे त उहा बि आत्मा न। भक्ति मार्ग में ॾाढो टू मच खणी आहिनि। हिते त बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे। अल्लाह बे बादशाही। एतिरो त सिंपल ॻाल्हि आहे। बाप खे यादि करो त तव्हां स्वर्ग जा मालिक ठहींदव। बराबरि इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक संपूर्ण निर्विकारी हुया न।
बरोबर ये लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक संपूर्ण निर्विकारी हुआ। त बाप की याद करण सां ई तव्हां अहिड़ा संपूर्ण ठहींदव। जेतिरो जो यादि कंदा आहिनि ऐं सर्विस कंदा आहिनि ओतिरो उच्च पद पाईंदा आहिनि। उहो सम्झ में बि ईंदो आहे। स्कूल में स्टूडेंट्स सम्झंदा न आहिनि कि छा असां कमु पढ़ंदा आहियूं। जो बाप खे यादि करण सां ई तव्हां अहिड़ो संपूर्ण ठहींदव। जेतिरो यादि कंदा ऐं सर्विस कंदा ओतिरो उहो उच्च पद पाईंदा। जेतिरो जो यादि कंदा सर्विस कंदा ओतिरो उहो उच्च पद पाईंदा। उहो सम्झ में बि ईंदो आहे। स्कूल में स्टूडेंट्स सम्झंदा न आहिनि छा कि असां कमु पढ़ंदा आहियूं। जो पूरो अटेंशन न ॾींदा त पिछाड़ी में वेही रहंदा न त ज़रूरु फेल थी वेंदा। पंहिंजे पाण खे रिफ्रेश करण लाइ ज्ञान जी जो सुठा सुठा गीत ठहिया आहिनि उन्हनि खे ॿुधणो खपे। ईअं गीत पंहिंजे घर में रखणा खपनि। कंहिंखे हिन ते सम्झाए बि सघूं है न। अहिड़ा गीत रखो पंहिंजे घर में कि कंहिंखे असां सम्झाए बि सघूं। कीअं माया जो पोइ वरी खां परछायो पवंदो आहे। शास्त्रनि में त इहे ॻाल्हियूं आहिनि न कि कल्प जी आयु 5000 वर्ष आहे। ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति अधु कल्प आहे। इहे गीत बि कोई त ठाहियो आहे न। कंहिं त ठारायो आहे। बाप बुद्धिमाननि जी बुद्धि आहे न त कोई जी बुद्धि में आयो जो वेही ठाही। बाबा कंहिंजी बुद्धि खे टच कई या हाणे ई बाबा वरसो ॾींदा कि हा भई हिन समय इहे कंदा। हिन गीत आदि ते बि तव्हां वटि केतिरा ध्यान में वेंदा हुया। हिकु ॾींहुं ईंदो जो हिन ज्ञान गीत ॻाइण वारा बि तव्हां वटि ईंदा। बाप जी महिमा में अहिड़ा गीत ॻाईंदा जो घायल करे छॾनि। ईअं ईंदा। ट्यून ते बि मदार रहंदो आहे न। गायन विद्या जो बि ॾाढो नाम मतिलबु सिंगिंग जो। हाणे त ईअं कोई आहे न। सिर्फ़ु हिकु गीत ठाहियो हुई। केतिरो मिठो केतिरो प्यारो। बाप ॾाढो ई मिठो ॾाढो ई प्यारो आहे। तॾहिं त सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि। त अहिड़ा आत्मायूं बि बाबा जे घर ईंदा आहिनि न। बाप जी ईअं गीत ठाहे बि छॾिया अथनि जो माण्हू ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि। हाणे त ईअं कोई हुन समय न हुयो। हाणे त ॾाढा सारा ॻाईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि ईअं न कि देवताउनि खे यादि कंदा आहिनि। बाबा चवनि पिया न कि बाप त ॾाढो ई मिठो ॾाढो ई प्यारो आहे तॾहिं त हुनखे यादि कंदा आहिनि। त ईअं न देवताऊं उन्हनि खे यादि कंदा आहिनि। चित्रनि में राम जे अॻियां शिव ॾेखारियो अथनि। राम पूजा करे थो। इहे रॉन्ग आहे। देवताऊं थोरी उन्हनि खे यादि कंदा आहिनि। यादि मनुष्य कंदा आहिनि। तव्हां बि हाणे मनुष्य खां पोइ देवता ठाहींदा। देवता ऐं मनुष्य में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उहा देवता पोइ मनुष्य ठहींदा आहिनि। कीअं चकर फिरंदो रहंदो आहे। कंहिंखे बि पतो न आहे। तव्हांखे हाणे पतो पियो कि असां सच देवता ठाहींदा आहियूं। हाणे असां ब्राह्मण आहियूं। पोइ नई दुनिया में देवता कहलाईंदासीं। हाणे तव्हां वंडर खाईंदा आहियो। इहा ब्रह्मा ख़ुदि ई जो हिन जन्म में पहिरियों पुजारी हुयो श्री नारायण जी महिमा ॻाईंदा हुया। नारायण सां ॾाढो प्रेम हुयो।
हाणे तव्हां वंडर खाईंदा आहियो। ये ब्रह्मा ख़ुदि ई जो हिन जन्म में पहिरियों पुजारी हुयो, श्री नारायण जी महिमा ॻाईंदो हुयो, नारायण जो ॾाढो प्रेमी हुयो। हाणे वंडर लॻंदो आहे कि असां इहे ठहूं था, किथे असां उन्हनि जी भक्ति कंदा हुआसीं, किथे असां हीअं ठहूं था। त केतिरी ख़ुशी जो पारो चढ़णो खपे। तव्हां आहियो अननोन वॉरियर्स, नॉन वायलेंस। सचमुच तव्हां डबल अहिंसक आहियो, न काम कटारी न उहा लड़ाई। काम अलॻि को क्रोध अलॻि चीज़ आहे, त तव्हां आहियो डबल अहिंसक। नॉन वायलेंस सेना आहे न, सेना अक्सर बि उन्हनि पोइ सेनायूं खड़ी करे छॾी अथनि। नॉन वायलेंस सेना अक्सर सां उन्हनि पोइ सेनायूं खड़ी करे छॾी अथनि। महाभारत लड़ाई में मेल्स जी नाम ॾेखारींदा आहिनि न, फीमेल्स न ॾेखारींदा आहिनि। वास्तव में तव्हां शिव शक्तियूं आहियो। मेजॉरिटी तव्हांजी हुजणी खपे। शिव शक्ति सेना चइबो आहे न, इहे ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि वास्तव में असां शिव जी शक्ति आत्मायूं आहियूं। त मेजॉरिटी भली आते माताउनि जी बि मेजॉरिटी आहे दुनिया जी वारनि जी सेना में, फीमेल्स न हूंदी आहे। हिते फीमेल्स आहिनि ऐं मेजॉरिटी हुजण जे कारण शिव शक्ति सेना चइबो आहे। वैसे त पुरुषनि जे शरीर में बि जो आत्मा आहे उहो शिव जी शक्ति आहे, परंतु बाबा हिते ॿिन्ही सेनाउनि जो कंपैरिजन करे ॿुधाइनि था। इहे ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार नवयुग खे यादि कंदा आहियो। दुनिया में कोई खे बि नवयुग जो मालूम न आहे। उहो त सम्झंदा आहिनि नवयुग 40,000 वर्ष पोइ ईंदो। सतयुग नवयुग आहे, इहे त ॾाढो क्लियर आहे न। त बाबा राय ॾींदा आहिनि, ईअं सुठा गीत बि ॿुधाए करे रिफ्रेश थींदा, ॿुधी करे रिफ्रेश थींदा ऐं कंहिंखे सम्झाईंदा बि। इहे सभु युक्तियूं आहिनि, इन्हनि जो अर्थ बि सिर्फ़ु तव्हां ई सम्झी सघंदा आहियो। ॾाढा सुठा गीत आहिनि पंहिंजे खे रिफ्रेश करण लाइ। इहे गीत ॾाढा मददगार कंदा आहिनि। अर्थ करणो खपे त मुख बि कुझु खुले, ख़ुशी बि थींदी आहे न। बाक़ी जो जास्ती धारणा न करे सघंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बाप चईंदा आहिनि घर वेही बाप खे यादि करो। गृहस्थ व्यवहार में रहंदे सिर्फ़ु इहा मंत्र यादि रखो, बाप खे यादि करो, पवित्र रहो। अॻियां पुरुष माण्हू पत्नी खे चईंदा हुया भॻवान खे त घर में बि यादि करे सघंदा आहियूं, पोइ मंदिर आदि में भटकण जी छा दरकारु। हाणे तव्हांखे घर में मूर्ति ॾिनी आहे, हिते वेही यादि करो। धक्का खाइण छो था वञो। अहिड़ा ॾाढा पुरुष माण्हू स्त्रियुनि खे वञणु न ॾींदा आहिनि। चीज़ त हिकु ई आहे न, पूजा करणी आहे ऐं यादि करिणो आहे। जबकि हिकु बार ॾिसी वरितो पोइ त हीअं बि यादि करे सघंदा आहियूं। श्री कृष्ण जो चित्र त कॉमन आहे, मोर मुकुटधारी। तव्हां ॿारनि साक्षात्कार कयो आहे, कीअं हुते जनम थींदो आहे उहो बि साक्षात्कार कयो आहे, परंतु छा तव्हां हुननि जो फ़ोटो कढी सघंदा आहियो? एक्यूरेट कोई कढी न सघे। दिव्य दृष्टि सां सिर्फ़ु ॾिसी सघंदा आहिनि, ठाहे न सघंदा आहिनि। हा, ॾिसी करे वर्णन करे सघंदा आहिनि, बाक़ी उहो पेंट आदि न करे सघंदा आहिनि। भले होशियारु पेंटर हो, साक्षात्कार बि करे त बि एक्यूरेट फीचर कढी न सघे। त बाबा सम्झाइनि था कोई सां बि असांखे आर्ग्यू जास्ती न करणी आहे। चओ असांखे पावन ठहिण सां कमु आहे ऐं शांती चओ तव्हांखे पावन ठहिण सां कमु आहे न,
ऐं शांती मांगदा आहियो त बाप खे यादि करो, पवित्र रहो। पवित्र आत्मा हिते रही न सघे, उहा हली वेंदी वापसि। आत्माउनि खे पावन ठाहिण जी शक्ति हिकु बाप में आहे। आत्माउनि खे पावन ठाहिण जी शक्ति हिकु बाप में ई आहे, ॿियो कोई पावन ठाहे न सघंदो। तव्हां भारत ॼाणंदा आहियो, हीअ सॼी स्टेज आहे, हिन ते नाटक थींदो आहे। हिन समय सॼी स्टेज ते रावण जो राज्य आहे, सॼे समुद्र ते सृष्टि खड़ी आहे। ये बेहद जो टापू आहे, उहा आहे हद जी आहे बेहद जी ॻाल्हियूं, जिते अधु कल्प दैवी राज्य ऐं आसुरी राज्य थींदो आहे। ईअं खंड त अलॻि अलॻि आहिनि, परंतु इहा सॼी बेहद जी ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, असां गंगा यमुना नदी जे मिठे पाणी जे कंठे ते हूंदासीं, समुद्र आदि ते वञण जी दरकार ई न हूंदी। त बाबा हाणे असांखे सतयुग जे बारे में ॿुधाइनि था कि कीअं असां मिठे पाणी जे कंठे ते हूंदासीं, समुद्र आदि में ते वञण जी दरकार न हूंदी। इहे जो द्वारिका चईंदा आहिनि, उहो कोई समुद्र जे विच में न हूंदी आहे। द्वारिका कोई ॿी चीज़ न आहे। तव्हां 12 साल सभु साक्षात्कार कयो। शुरू में ईअं संदेशी ऐं गुलज़ार ॾाढा साक्षात्कार कंदी हुई। इन्हनि वॾा पाठ वॼाया। श्री भट्टी में ॿारनि खे बहलाइणो हुयो त साक्षात्कार ॾाढा साक्षात्कार सां ॾाढा बहलिया। बाप चईंदा आहिनि पिछाड़ी में ॾाढा बहलदा। उहो पाठ पोइ ॿियो हुयो। गीत बि आहे न, असांजो ॾिठो सो तव्हां न ॾिठो। तव्हां जल्दी साक्षात्कार कंदा रहंदा। जीअं इम्तिहान जा ॾींहं नज़दीक ईंदा आहिनि त मालूम पवंदो आहे कि केतिरे मार्क्स सां पास थींदासीं। तव्हांजी बि इहा पढ़ाई आहे। हाणे तव्हां जीअं नॉलेजफुल आहियो, वेठा आहियो, सभी फुल त न हूंदा न। हाणे तव्हां जीअं नॉलेजफुल वेठा आहियो, सभी फुल त न हूंदा न। स्कूल में हमेशह नंबरवार हूंदा आहिनि न, इहे बि नॉलेज आहे न। स्कूल में हमेशह नंबरवार हूंदा आहिनि, इहे बि नॉलेज आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन, टिनी लोकनि जो तव्हांखे ज्ञान आहे। हिन सृष्टि जे चक्कर खे तव्हां ॼाणंदा आहियो, इहो फिरंदो रहंदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे जो नॉलेज ॾिनी आहे, उहो पोइ ॿियो कोई सम्झाए न सघे। तव्हां ते आहे बेहद जी दशा। कोई ते बृहस्पति जी दशा, कोई ते राहु जी दशा हूंदी आहे, जो वञी करे चंडाल आदि ठहींदा आहिनि। ये बेहद जी दशा उहो थींदी आहे हद जी दशा। बेहद जो बाप बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बेहद जो वरसो ॾींदा आहिनि न। तव्हां ॿारनि खे केतिरी न ख़ुशी हुजणी खपे। तव्हां अनेक बार बादशाही वरिती आहे न। तव्हां अनेक बार बादशाही वरिती आहे ऐं गवाई आहे। इहा त बिल्कुलु पक्की ॻाल्हि आहे कि तव्हां अनेक बार बादशाही वरिती आहे ऐं गवाई आहे। नथिंग न्यू, तॾहिं तव्हां सदैव हर्षित रही सघंदा आहियो, है न। इहा त ॾाढी बेहद जी ॻाल्हि आहे, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। त सदा यादि रखो त सदैव हर्षित रहंदो, न त माया गुटको खिलाईंदी रहंदी। त तव्हां सभी आशिक़ हिकु माशूक जा आहियो। सभु आशिक़ हुन हिकु माशूक खे यादि कंदा आहिनि। उहा अची करे सभिनि खे सुख ॾींदो आहे। अधु कल्प उन्हनि खे यादि कयो, हाणे उहे मिलिया आहिनि त केतिरी ख़ुशी थियणी खपे। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य साथ सदैव हर्षित रहण लाइ नथिंग न्यू जो पाठ पक्को करणो। सदैव हर्षित रहण लाइ नथिंग न्यू जो पाठ पक्को करो, कोई नई ॻाल्हि न आहे। बेहद असां अनेक बार राजाई वती आहे, गवाई आहे, अनेक बार विजय प्राप्त कई आहे। बेहद जो बाप असांखे बेहद जी बादशाही ॾियनि था, इन ख़ुशी में रहणो आहे। ॿियो आहे ज्ञान जा सुठा गीत ॿुधी करे स्वयं खे रिफ्रेश करणो आहे, उन जो अर्थ कढी ॿियनि खे ॿुधाइणो आहे। वरदाना माया जे संबंधनि खे डाइवोर्स ॾेई बाप जे संबंध सां सौदो करण वारा माया जीत मोह जीत ठहो। हाणे स्मृति सां पुराणो सौदो कैंसिल करे सिंगल ठहो। आपस में हिक ॿ जे सहयोगी भले रहो, लेकिन कंपेनियन न। कंपेनियन हिक खे ठाहियो त माया जे संबंधनि सां डिवोर्स थी वेंदो, है न। कंपेनियन हिक खे ठाहियो त माया जे संबंधनि सां डिवोर्स थी वेंदो। माया जीत मोह जीत विजयी रहंदा। माया जीत मोह जीत विजयी रहंदो। अगरि जरा भी कंहिंमें मोह हूंदो त उहो तीव्र पुरुषार्थी जे बजाय पुरुषार्थी थी वेंदो। हिन करे छा बि थिए, कुझु बि थिए, सदा ख़ुशी में नाचता रहो। मिरुआ मौत मलुक जो शिकार, इनखे चइबो आहे नष्टो मोह। इनखे चइबो आहे नष्टो मोह। अहिड़ो नष्टो मोह रहण वारा ई विजयमाला जा दाणा ठाहींदा आहिनि। अहिड़ो नष्टो मोह ठहिण वारा ई विजयमाला जा दाणा ठाहींदा आहिनि। स्लोगन आहे सत्यता जी विशेषता सां डायमंड जी चमक खे वधायो। सत्यता जी विशेषता सां डायमंड जी चमक खे वधायो। अव्यक्त इशारो, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। बाप दादा चाहींदा आहिनि कि हर बार हिकु रस श्रेष्ठ स्थिति जे आसनधारी, एकांतवासी, अशरीरी, एकता स्थापक, एकानामी जो अवतार ठहे। श्रेष्ठ स्थिति जो आसन हुजे, एकांतवासी, अशरीरी, एकता, एकनामी, इकोनॉमी जो अवतार। हिक ॿ जे वीचारनि खे सम्झी सम्मान ॾियो, हिक ॿ खे इशारो ॾियो। लेन देन करे आपस में संगठन जी शक्ति जो स्वरूप प्रत्यक्ष करे। छो जी असांजे संगठन जी एकता जी शक्ति सॼे ब्रह्मण परिवार जो संगठन, ब्रह्मण परिवार के संगठन में लाइण जी निमित्त ठहींदी। तव्हांजे संगठन सां पूरे ब्रह्मण परिवार में खे संगठन में लाइण जी निमित्त ठहींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।